अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला नबिय्यिल कुरशी अहमद। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनु उद्खुलू फ़िस्सिल्मि काफ़्फ़ा वला तत्तबिउ खुतुवातिश शैतान। अज अल्हम्दुलिल्लाह एक दफ़ो ॿीहर तव्हां पंहिंजनि में अची करे तमामु घणी ख़ुशी थी रही है जो अल्लाह जे फज़ल करम सां दुनिया जी डोड़ पोयां इंसान मुस्तक़िल भॼी रहियो आहे, पर अल्लाह ताला असांखे तौफ़ीक़ ॾिनी आहे जो असां अल्लाह जो दीन ॿुधण जे लाइ अल्लाह कारण हिक ॿिए सां गॾु वेठा आहियूं। अल्लाह ताला सभिनी दोस्तनि खे जज़ाए ख़ैर अता फ़रमाए। अज़ीज़ दोस्तो ऐं भाइरो, मुख़्तसर इंशाअल्लाह तव्हांजे साम्हूं ॻाल्हि कंदुसां। दीन इस्लाम जे अंदरि हर मुस्लमान जी पंजनि शयुनि जी हिफ़ाज़त जो अहद कयो वियो आहे ऐं उन जी ताक़ीद कई वई आहे। हिकु स्टेट खे ॿिनि शइ जो पाबंद कयो वियो आहे जो इहे पंज शयूं हर इंसान जी जो महफ़ूज़ कनि, ऐं इंसान खे पाण खे पाबंद कयो वियो आहे त हू इन्हनि पंजनि शयुनि जी हिफ़ाज़त जे लाइ कोशिश करे ऐं जिदोजहद करे। उन्हनि खे अरबी जे अंदरि ज़रूरियात ख़म्सा चवंदा आहिनि, यानी पंज बुनियादी ज़रूरतूं जिन में हिफ़्ज़ुद्दीन आहे, यानी इंसान जो दीन महफ़ूज़ हुजे। दीन जी हिफ़ाज़त जे लाइ इंसान मुस्तक़िल कोशिश कंदो रहे। हिफ़्ज़ुन नफ़्स, इंसान जी जान महफ़ूज़ हुजे ऐं इन जान जी हिफ़ाज़त इंसान जे ज़िम्मे आहे एतिरे क़दुरु जो इंसान खे पाण खे बि हक़ कोन्हे जो पंहिंजी जान पाण ख़तमु करे। इन जान जी हिफ़ाज़त करणी आहे। हिफ़्ज़ुन नस्ल, नस्ल जेका इंसान जी आहे इन नस्ल जी हिफ़ाज़त करणी आहे, इन खे पाक रखणो आहे ऐं इन खे मिलावट खां बचाइणो आहे। ऐं जेकॾहिं को इंसान इन नस्लनि खे ख़राब करण जी कोशिश करे थो उन्हनि ते बाक़ाइदा हदूं नाफ़िज़ थियनि थियूं। ऐं उनखां पोइ हिफ़्ज़ुल इर्ज़ आहे, इंसान जी इज़्ज़त। इंसान जी इज़्ज़त अल्लाह ताला महफ़ूज़ कई आहे, अल्लाह जे प्यारे पैगम्बर महफ़ूज़ कई आहे, इस्लाम महफ़ूज़ कई आहे। ऐं इस्लाम इंसान पंहिंजी इज़्ज़त जी हिफ़ाज़त जे लाइ कुझु बि करे सघे थो। इस्लाम उनखे इजाज़त ॾिनी आहे। मन क़ुतिल दून इर्ज़िही फ़हुव शहीदुन, जेकॾहिं को माण्हू पंहिंजी इज़्ज़त बचाईंदे क़त्ल कयो वञे थो त उहो शहीद आहे। ऐं उनखां पोइ जेको आहे हिफ़्ज़ुल माल, इंसान जे माल जी हिफ़ाज़त हुजे, पाण बि माल खे ज़ाया न करे ऐं ॿिए कंहिंजे हथां बि ज़ाया न करणु ॾे। इहो हर हिकु जॻह हर हिकु टॉपिक अलॻि आहे। माल जी हिफ़ाज़त, जान जी हिफ़ाज़त, इज़्ज़त जी हिफ़ाज़त, नस्ल जी हिफ़ाज़त, इहा हर हिकु अलॻि मौज़ू आहे। आउं हिन वक़्तु तव्हांजे साम्हूं सिर्फ़ु हिकिड़े मौज़ू ते ॻाल्हाईंदुसि, उहा हिफ़्ज़ुद्दीन, दीन जी हिफ़ाज़त। दीन जी हिफ़ाज़त मां मुराद छा आहे? छा दीन का अहिड़ी शइ आहे जेका को चोरी करे वेंदो, या दीन अहिड़ी शइ आहे जेका हिकिड़े दफ़ा अची वरी निकिरी वेंदी हली? हा, दीन अहिड़ी शइ आहे। दीन ईअं न आहे जो असां मुस्लमान जे घर में पैदा थियासीं, असां कलमो पढ़ियो, नालो अब्दुल्ला, अब्दुर्रहमान, मोहम्मद रखिजी वियो, हलियो। हाणे इहो इस्लाम क़बर ताईं मरण ताईं कमु रहंदो, असां सां गॾु रहंदो? न, ईअं कोन्हे। ईमान जे अंदरि, इस्लाम जे अंदरि दर्जात आहिनि। बाज़ माण्हू आला दर्जात ते फ़ाइज़ हूंदा आहिनि पंहिंजे अमलनि जे करे, ऐं बाज़ माण्हू इस्लाम जे नाले में दाख़िल हूंदे बि तमामु नंढे दर्जे ते वेठा हूंदा आहिनि, एतिरे क़दुरु जो कॾहिं कॾहिं इंसान इस्लाम मां निकिरण वारो हूंदो आहे, कुफर खे वेझो थी वेंदो आहे, हालांकि मुस्लमान आहे। उनजो कारण छा आहे? कुझु असबाब आहिनि जेके इंसान खे इंसान जो जेको दीन आहे, इंसान जो इस्लाम आहे, ईमान आहे, उहो इंसान खां खसीनि था। ऐं कुझु असबाब अहिड़ा आहिनि जेके इन शयुनि खे वधाइनि था। असांजो ईमान आहे, अल ईमान यज़ीदु व यनक़ुस, ईमान वधे बि थो, ईमान घटिजे बि थो। यज़ीदु बित्ताआत व यनक़ुसु बिल मआसी, इंसान जो दीनदारी जेका इंसान जे अंदरि आहे, ईमानदारी आहे, इहा इताअतूं करण सां, अल्लाह जी फरमान बरदारी करण सां, सुठा कम करण सां वधे थी ऐं बुराइयूं करण सां घटिजे थी।
ईमान वधे बि थो घटिजे बि थो। अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो त मोमिन उहे आहिनि जॾहिं उन्हनि ते अल्लाह जूं आयतूं तिलावत कयूं वेंदियूं आहिनि, इज़ा ज़ुकिर अल्लाह, जॾहिं अल्लाह उन जे साम्हूं बयानु कयो वञे, ज़िक्र कयो वञे, वजिलत क़ुलूबुहुम, उन्हनि जे दिलनि जे अंदरि जेको सो कपकपाई पैदा थी वेंदी आहे ऐं हू थरकण लॻंदा आहिनि। वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना, जॾहिं अल्लाह जूं आयतूं पढ़ियूं वञनि थियूं त हुननि जो ईमान वधे थो। माना त ईमान घटि बि थींदो आहे, वधंदो पए। उन करे मशहूर कौल है जनाब अब्दुल्लाह बिन अब्बास जो, अल्लाह जे प्यारे पैगंबर का मरवी है, त सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जो ईमान जेकॾहिं हिकु पलड़े में रखियो वञे ऐं ॿिए जेका उम्मत आहे उन जो ईमान ॿिए पलड़े में रखियो वञे, अबू बकर सिद्दीक़ जो ईमान भारी थी वेंदो हलियो। हालांकि ईमान ईमान आहे, पर ईमान जा दर्जात आहिनि, त इन्हनि दर्जात खे वधाइण जे लाइ, हिफ़ाज़त करण जे लाइ असांखे कोशिशि करणी पवंदी। जेकॾहिं न त जहिड़ी तरह माल खे लुटण वारा फुरण वारा माण्हू मुआशरे में मौजूद आहिनि, अहिड़ी तरह हिन वक़्तु ईमान खे फुरण वारा अंसर, ईमान खे फुरण वारा माण्हू ऐं अहिड़ा वसाइल बि हिन वक़्तु हिन दुनिया जे अंदरि मौजूद आहिनि। तव्हां ॾिसो बा सहाबा किराम अल्लाह जे प्यारे पैगंबर वटि ईंदा हुआ ऐं हिकु दफ़ा हिकु सुवाल करे थो, या रसूल अल्लाह, छा वजह आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां वटि वेठा आहियूं, तव्हांजी मजलिस में वेठा आहियूं, ॻाल्हियूं ॿुधूं था त असांजो ईमान इंतिहा ते पहुतो आहे, बिल्कुलु असांजो दिलि नरम थी वञे थो। वरी जॾहिं पंहिंजे घर वारनि सां मिलूं था, उथियूं वेहूं था, दुनिया जूं ॻाल्हियूं करियूं था, त असांजो ईमान उहो कोन थो रहे। त यानी इंसान खे पंहिंजे ईमान खे वधाइण जे लाइ कोशिशि करणी पवंदी, पंहिंजे दीन जी हिफ़ाज़त जे लाइ कोशिशि करणी पवंदी। हिन वक़्तु तव्हां अंदाज़ो लॻायो त असां अल्हम्दुलिल्लाह जेके बि हिते वेठा आहियूं तक़रीबन उहे आहियूं जेके मुस्लमाननि जे घर में पैदा थिया आहियूं। असांखे इस्लाम वरसे में मिलियो आहे, उन करे असांखे क़दर बि घटि आहे। छो त जेका शइ इंसान खे वरसे में मिली वेंदी आहे, माल जी मिसाल वठो, जेको माल तव्हां पाण महिनत सां कमायो ऐं ॿियो माल जेको तव्हांखे वालिदैन खां मिले, उन्हनि ॿिन्ही मालनि जे अंदरि फ़र्क़ु अची वेंदो आहे। तव्हां पंहिंजो कमायल माल वॾी कोशिश सां बचाए रखंदा आहियो, तव्हां महिनत कई आहे, पर वालिद साहब जेको माल तव्हांखे कमाए ॾेई वियो हलियो, तव्हांखे उनजी एतिरी क़दर कोन हूंदी। अल्लाह ताला फरमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू आमिनू, ए ईमान वारो तव्हां वरी ईमान आणियो। इन जूं ॿ तफ़सीरूं आहिनि। हिकिड़ी तफ़सीर त इहा आहे त अल्लाह जे प्यारे पैगंबर जे ज़माने में अब्दुल्लाह बिन सलाम रज़ी अल्लाह ताला अन्हु, काबुल अहबार, कई तरह जा माण्हू हुआ जेके बाद में मुस्लमान थिया, त उहे पहिरियां बि समावी दीन ते हुआ, पहिरियां बि कंहिं नबी जे दीन ते हुआ, ईमानदार हुआ, अल्लाह ते ईमान हो, क़यामत ते ईमान हो। अल्लाह फरमायो त ए ईमान वारो तव्हां ईमान ते त आयो, पर पैगंबर ते ईमान आणियो। ऐं ॿी तफ़सीर, या अय्युहल्लज़ीना आमनू आमिनू, ए ईमान वारो तव्हां ईमान त आंदो आहे, पर इन ईमान जे अंदरि मज़ीद पुख्तगी आणियो, इन ईमान जी तजदीद करियो, ईमान खे वधायो। त ॻाल्हियूं घणियूं आहिनि, इख़्तिसार सां तव्हांखे बयानु करियां त ईमान खे वधाइण जा बि ज़रिया आहिनि। कुझु अहिड़ा तरीक़ा आहिनि जेके इंसान अपनाए थो त इंसान जो ईमान वधंदो रहे थो। हे पंहिंजूं मजलिसूं आहिनि, अल्लाह जो ज़िक्र आहे, महफ़िलूं आहिनि, इंसान दुनियादारी में लॻी वञे थो, इंसान बिल्कुलु निकिरी वञे थो, वरी इंसान अचे थो, उलमा किराम जा प्रोग्राम ॿुधे थो, सोहबत में रहे थो, नेक माण्हुनि सां गॾु रहे थो, वरी इंसान सोचण ते मजबूर थियो वञे त यार आउं केॾांहुं पियो वञा, आउं जंहिं रस्ते ते आहियां सही कोन्हे। ऐं कॾहिं कॾहिं इंसान सिर्फ़ु इन्हनि मजलिसनि जे करे रुजू करे वेंदो आहे। ऐं जेका तव्हांजे साम्हूं हिकिड़ी ॻाल्हि जी कंदुसां, उहा इहा आहे त अल्हम्दुलिल्लाह असां सभु जेके हिते वेठा आहियूं हिन वक़्तु, अल्लाह ताला असांखे हरमैन जो जिवार ऐं हरमैन जो पड़ोस असांखे नसीब फरमायो आहे। हरमैन हिकु अहिड़ी शइ आहे जिते इंसान जो ईमान महफ़ूज़ थिए थो। हरमैन बार बार वञणु, बार बार हरमैन जी ज़ियारत, उते वञी करे नमाज़ूं पढ़णु, इन्हनि सां इंसान जे जेको दिलि ते ज़ंग चढ़े थो न, गुनाहनि जो, दुनियादारी जो, ॿियनि शयुनि जो, वरी इंसान बैतुल्लाह जे साम्हूं वञे थो। असां अल्हम्दुलिल्लाह पोएं साल खां उमिरि जो कमु बि कयो आहे, माण्हुनि खे उमिरि बि करायूं था। कई अहिड़ा माण्हू पंहिंजे ॻोठनि में तमामु सख़्तु दिलि, तमामु मामलात में इंसान आउट, पर बैतुल्लाह जे साम्हूं अचनि था, यकीन करे ओछियूं गारूं ॾेई करे रोअनि था, छो त बैतुल्लाह जी तासीर ई इहा आहे। ऐं तव्हां ॾिसो त हीउ जेको नुक़्तो आहे न, त इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जा पैगंबर आहिनि, पंहिंजे घर वारनि खे शाम खां वठी करे मक्का मुकरमा में अचनि था। ये तव्हांखे तारीख़ जी ख़बर आहे त इब्राहिम अलैहिस्सलाम जेको मक्का मुकरमा जे अंदरि पंहिंजे घरवारी खे, पंहिंजे पुटु इस्माइल अलैहिस्सलाम खे वठी आया, त को वेझा त कोन जद्दे में या ताइफ़ में त कोन हुआ न जो उतां वठी आया,
इब्राहिम अलैहिस्सलाम जी जेका ज़मीन हुई अर्ज़ु शाम, उतां खां सफ़र कनि था मक्का मुकरमा जे अंदरि अचनि था। तव्हां मूंखे ॿुधायो त विच में केतिरा वॾा मक़ाम आहिनि जेके छॾे अचनि था। हिन वक़्तु पंहिंजा माण्हू नजफ़ वञनि था, करबला वञनि था, ऐं हिन वक़्तु ताज़ो तव्हांखे ख़बर आहे अरबईन मशी कनि पिया, वॾा वॾा वीडियो जेका न इबादत न को सवाब कुझु बि न, बसि हिकिड़े अंदाज़ में वञनि पिया। अदा चालीहो आहे इमाम हुसैन जो, ऐं असां हली करे वेंदासूं उते ऐं यकजहती कंदासूं। इन क़िस्म जूं मुख़्तलिफ़ ज़ियारतूं इजाद कयूं अथनि। इहा अॻिते इंशाअल्लाह ॻाल्हि हलंदी। मक़सदु त इहे सभु मक़ाम अर्ज़ शाम खां जेकॾहिं इंसानु मक्का मुकरमा अचे थो त इहे सभु शयूं विच में अचनि थियूं। बगदाद जे लाइ बाक़ाइदा असांजे मुल्क मां वीज़ा जारी थींदा आहिनि। त पीरान पीर जी क़बर आहे उते। हालांकि अल्लाह जे ॿारनि खे ख़बर कोन्हे त इबादत जी नियत सां, सवाब जी नियत सां सफ़र करणु सिर्फ़ 3 जॻहियुनि ते जाइज़ आहे, उन खां सवाइ केॾां बि जाइज़ कोन्हे। अल्लाह जे प्यारे पैग़म्बर फरमान ला तुशद्दुर रिहाल इल्ला इला सलाहति मसाजिद। इंसानो कॾहिं बि इंसान सवाब जी नियत सां केॾां सफ़र न करे सवाइ 3 मस्जिदनि जे जॻहियुनि जे हिसाब सां, अल मस्जिदुल हराम व मस्जिदुल अक़सा व मस्जिद हादा। मक्का मुकरमा, बैतुल्लाह, मस्जिद अक़सा ऐं मस्जिद नबवी। इन्हनि 3 शयुनि ते वञी सघे थो। उन खां सवाइ बगदाद हुजे, करबला हुजे, नजफ़ हुजे, इराक हुजे, ईरान हुजे, केॾां बि तव्हां सियाहत जे लाइ वञी सघो था, पर तव्हां सवाब जी नियत सां, इबादत जी नियत सां नथा वञी सघो। पर मूं ॻाल्हि कई पई त इब्राहिम अलैहिस्सलाम नजफ़ क्रॉस कनि था, बगदाद क्रॉस कनि था, इराक क्रॉस कनि था, विच में सारियूं सरज़मीनूं क्रॉस कनि था। किथे अचनि था? मक्का मुकरमा जे अंदरि। ऐं पोइ अल्फाज़ ते गौर करियो, उलमा किराम इन अल्फाज़ मां नुक़्तो कढियो आहे। अल्लाहु अकबर। इब्राहिम सां चवंदा रब्बना, ए पालनहार, इन्नी अस्कंतु मिन ज़ुर्रियती, मूं छॾियो आहे, मूं हिते सुकून पज़ीर कयो आहे पंहिंजे घर वारनि खे, बिवादिन, हिकु अहिड़े वादीअ जे अंदरि, गैरि ज़ी ज़रइन, जेका आबाद कोन्हे, इंद बैतिकल मुहर्रम, अल्लाह तुंहिंजो हुर्मत वारो घर आहे। अल्लाह तुंहिंजो घर आहे, उन करे मूं छॾियो आहे। फ़ाइदो कहिड़ो थींदो? रब्बना, ए अल्लाह, लियुक़ीमुस्सलाह, मूं उन्हनि खे छॾियो इन करे आहे जो तुंहिंजे घर खे वेझा हूंदा, छो त इहो अल्लाह जो घर इब्राहिम अलैहिस्सलाम खां पहिरियां तामीर थियल हो हिते। उन करे छॾियो आहे लियुक़ीमुस्सलाह, नमाज़ी थींदा। उलमा किराम नुक़्तो कढनि था त बैतुल्लाह जी तासीर अहिड़ी आहे जो बैतुल्लाह खे वेझो रहण वारो इंसान इताअतनि खे, अल्लाह जी फरमान बरदारी खे वेझो थिए थो। त बैतुल्लाह, मक्का मुकरमा, मस्जिद नबवी, ही अहिड़ियूं जॻहियूं आहिनि जिन जॻहियुनि ते मुंहिंजा भाइरो वञण सां इंसान जो ईमान ताज़ो थिए थो। हाणे 2 शयूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि असांजे ज़हन में हुजे त केॾा मुक़द्दस मक़ामात आहिनि, दुनिया में अहिड़ो को मक़ाम कोन्हे। अल्लाह रब्बुल जो पहिरियों घर, इन्ना अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास, अल्लाह जो सभ खां पहिरियों घर जेको माण्हुनि जे लाइ इबादत जे लाइ अल्लाह ताला ठाहियो, बिबक्का, इहो मक्का जे अंदरि आहे। अल्लाहु अकबर। हिदायत आहे माण्हुनि जे लाइ उते, इन घर जे अंदरि। ऐं पोइ अल्लाह जे प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इंतिखाब इते ई, इस्माइल अलैहिस्सलाम जो इंतिखाब इते, ऐं अल्लाह जा प्यारा पैगम्बर खे इन ज़मीन जी क़ुदसियत, इन जी मक़ाम ऐं मर्तबे जी ख़बर आहे। उन करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बार बार अल्लाह रब्बुल आलमीन हिजरत जो जॾहिं चयो पंहिंजे सहाबा जे लाइ, त सहाबा किराम हबशा विया हलिया, अल्लाह जा प्यारा पैगम्बर मक्का जे अंदरि ई रहिया। घणो काफ़रनि तंग कयो, अल्लाह जे प्यारे पैगम्बर ताइफ रवाना थिया त मक्का मुकरमा खे वेझा हुजूं। पर जॾहिं काफ़र घणो तंग कनि था, पर फरमाइनि था उमिरतु बिक़रियतिन तअकुलुल क़ुरा युक़ालु लहा यसरब। हाणे अल्लाह मूंखे हुकुम ॾिनो आहे कि अहिड़ी बस्ती ॾांहुं सफ़र करियां जंहिंजो नालो यसरब आहे। अल्लाह जा प्यारा पैगम्बर रवाना थियनि था। हिन वक़्तु जेको मक्का टावर जे भर में शरीका मक्का, हिन वक़्तु कुझु उलमा तायीन कई आहे त जेको इहा मस्जिद ठही पई आहे, इन मस्जिद जी सिमत जे हेठि सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जो घर हो। अल्लाह जा प्यारा पैगम्बर अचनि था, अबू बकर सिद्दीक़ वटि गॾु खणनि था, रवाना थियनि था ऐं पाण पहाड़ी ते चढ़नि था। उन अल्फाज़ खे अल्लाह अकबर कुतुब हदीस में बयान कयो आहे। इंसान परेशान थो वञे त अल्लाह जा पैगम्बर जी मोहब्बत कहिड़ी आहे हिन शहर सां, मके सां, दिलि कहिड़ो लॻल आहे। पाण चढ़नि था पहाड़ी ते, पाण चवनि था मके खे, पूरे मके खे ॾिसनि था, वादियूं ॾिसनि था, पहाड़ ॾिसनि था, मके जा गाह ॾिसनि था ऐं चवनि था वल्लाहि इन्नक लखैरु अर्दिल्लाह,
सरजमीन मक्का, अल्लाह जी कसम तू सब का बेहतरीन जमीन है। अहब्बु अर्ज़िल्लाहि इलल्लाह, अल्लाह तोसा मोहब्बत करे तो। लौला अन्न कौमी मा अखरजूनी मिनकी मा खरजतु क़त्तु, अज जेकर ही मुझे कौम वारा मुखे मजबूर न कन्हा निकरण जे लाए तो मुहम्मद रसूलुल्लाह मक्का छड़े केड़ा कोन वञा। ऐं पोइ पाण सल्लम मदीना में विया। मदीने में सहाबा किराम अहिड़ा सहाबा हुआ जिन सहाबा किराम के मक्का मुकरमा जे अंदर पहाड़न ते लिटाए करे गरम पत्थरन ते लिटाए वेंदो हो, जीअं सेना बिलाल है। हाँ इंसान के किते सख्ती मिले, परेशानी मिले, भज जद्दे में तव्हांखे रोज़ाना केरु मारे, हिते पत्थरन ते लेटाए गरम पत्थरन ते, खुदा न ख़ास्ता जान छुटे हितां मण वञे ॿिए कंहिं इलाइक़े में त इंसान इस्तिग़फ़ार कंदो, यार सुठो त जान छुटी, छा आहे जद्दे में। पर न, सहाबा किराम एॾियूं परेशानियूं, पर मक्के जी मोहब्बत अल्लाह ताला उन जे दिलनि में विधी हुई। वञनि था मदीना जे अंदर परेशान, बुखार जी हालत में अची विया हलिया। अल्लाह अकबर। ऐं पोइ इहे अल्फाज़ बुखार जे अंदर वारिद थिया आहिनि। सैयदना अबू बकर सिद्दीक़ बुखार में तड़पनि पिया। सैयदा आयशा पुछनि थी, या अबती कैफ़ की, अब्बा छा थियो आहे। अल्लाह अकबर। चवनि था, मुंहिंजी धीअ कुल्लु मुरइन मुसब्बहुन फी अहलिही, हर इंसान पंहिंजे घर वारनि सां सुबह करे थो। वल मौतु अदना मिन शिराकि नअलिही, पर उनखे ख़बर कोन्हे त मौत उनजी जुती खां वेझो आहे। जुती एतिरी वेझी कोन्हे, पेर में पई आहे, पर मौत हर इंसान खे जुती खां वेझो आहे। ऐं सैयदना बिलाल खां पुछनि था माण्हू, बिलाल कैफ़क, बिलाल कहिड़ा हाल आहिनि। बिलाल चवे थो, एॾा बुखार अची विया आहिनि, जिंदगी जी का उम्मीद कोन रही है। अल्लाह अकबर। बिलाल का तमन्ना ॿुधा, तमन्ना कहिड़ी आहे। हाणे बिलाल जी तमन्ना था ॿुधिजो। उन शहर जे बारे में तमन्ना कनि पिया जंहिं शहर जे अंदर हर क़िस्म जी सज़ा सैयदना बिलाल खे ॾिनी वई। बिलाल चवनि था, अला लैत शअरी हल अबीतन लैलतन बिफज्जिन फीहि इज़खरु व जलीलु व हल अरिदन यौमन बिमियाहि मुजन्नतिन व यबदुवन ली खैबरु व तुफैलु। चवनि था, बिलाल जी हाणे इहा ई तमन्ना रही आहे त काश हिन बिलाल खे को वठी करे वञे, उन वादी जे अंदर छॾे, हिकिड़ी राति बिलाल उन वादी जे अंदर कटे जंहिं वादी जे अंदर इज़खर गाह थिए थो ऐं उते जा मिठा पाणी आहिनि। मोहब्बत ॾिसो न, अल्लाह जा प्यारा पैगंबर हैरान आहिनि त सहाबा किराम जी मोहब्बत मक्के जी दिलि मां निकिरे ई कोन थी। एॾी मोहब्बत आहे अल्लाह जे शहर सां। अल्लाह जा प्यारा पैगंबर हथ खणनि था, चवनि था, अल्लाहुम्मा इन्ना अब्दक व नबियक व खलीलक इब्राहिम क़द दआ लिमक्कत व लिबरकतिहा। ए अल्लाह, तुझे बाने तुझे पैगंबर इब्राहिम खलीलुल्लाह मक्का जे लाइ दुआऊं कयूं, उन जे बरकत लाइ दुआऊं कयूं। व अना अब्दुक व नबियुक, अल्लाह आऊं तुंहिंजो बानो आहियां, तुंहिंजो पैगंबर आहियां। अल्लाह आऊं तुंहिंजे लाइ मदीना लाइ दुआ करियां थो। अल्लाह मदीने में ईअं ई बरकतूं नाज़िल फरमा जीअं मक्का में बरकतूं आहिनि, बल्कि फरमायाऊं त मदीना में मक्के जी बनिस्बत डबल बरकतूं ॾे। वजअल हुमाहा इलल जुहफा, अल्लाह असांजे सहाबा खे जेके बुखार आया आहिनि, इन्हनि बुखार खे मदीना में कढी करे जुहफा न खणी वञ। अल्लाहुम्मा हब्बिब इलैनल मदीनत कहुब्बिना मक्कत व अशद्द मिन्हु। अल्लाह जहिड़ी तरह असांजी दिलनि में मक्के जी मोहब्बत आहे, अहिड़ी मोहब्बत मदीना जी हुजे। त इहो अज़ीम अल्लाह जो घर, जिते अरफा जा मक़ाम, जिन मक़ामनि ते हाजी लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक चवे थो, हदीस जा सही हदीस जा अल्फाज़ आहिनि, शिमाल यमीन अॻियां पोयां हर मशरिक़ मग़रिब जे अंदर हर पत्थर हजर हाजी सां गॾु चवे थो, लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक। मशअरुल हराम, मिना, मुज़दलिफ़ा, मक़ाम इब्राहिम, इहे केॾियूं वॾियूं अज़ीम जॻहियूं आहिनि। ऐं इन खां वधीक करे मक्का मुकरमा जी फज़ीलत अल्लाह जा प्यारा पैगंबर फरमाइनि था, सलातुन फी मस्जिदी हादा अफ़ज़लु मिन अल्फ़ि सलातिन फ़ीमा सिवा। मुंहिंजी हिन मस्जिद यानी मदीना मुनव्वरा जे अंदर हिकु नमाज़ पढ़णु 1000 नमाज़ जे बराबर आहे। अॻिते फरमाइनि था, इल्लल मस्जिदुल हराम, सिवाय मस्जिद हराम जे। मस्जिद हराम जी कहिड़ी ॻाल्हि कजे। अल्लाह अकबर। फरमाइनि था, व सलातुन फिल मस्जिदिल हरामी अफ़ज़लु मिन सलातिन फी मस्जिदी हादा बिमिअति अल्फ़ि सलाह। बैतुल्लाह जे अंदर, मस्जिद हराम जे अंदर हिकु नमाज पढ़णु 1,00,000 नमाज जे बराबर आहे। यानी मदीना जी हिकु नमाज, यानी मक्का मुकरमा जी हिकु नमाज मदीना मुनव्वरा जी केतिरी नमाज़, 100 नमाज़नि जे बराबर थिए थी।
त एॾी वरी अज़ीम ही जॻहियूं आहिनि जेके अल्लाह ताला तव्हांखे असांखे इन्हनि जॻहियुनि जो पड़ोस अता फरमायो आहे। ऐं पोइ मदीनो मुनव्वरा जेको सरासर बरकतनि वारो आहे, जिते रोज़तुन मिन रियाज़िल जन्नह आहे, जिते उहद आहे, जबल उहद युहिब्बुना व नुहिब्बुहु, जिते मस्जिद क़ुबा आहे, बरक़ात पढ़ण सां उमर जो सवाब मिले थो, जिते मस्जिद क़िबलतैन आहे, वादी अक़ीक़, वादी मुबारक आहे, जंहिंजे बारे अल्लाह फरमाइनि था ला यदखुलु फीहि दज्जाल वला ताऊन, इन जे अंदरि न दज्जाल दाख़िल थींदो ऐं न ई ताऊन दाख़िल थींदो। हाणे हिते आख़िरी इशारा करे पंहिंजी ॻाल्हि ख़तमु कयां थो त तव्हां अंदाज़ो लॻायो त अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो त हिते दज्जाल दाख़िल कोन थींदो। दज्जाल जी माना छा आहे? दज्जाल हिकिड़ो त उहो दज्जाल जंहिंजे बारे में असांखे यकीन आहे, असांजो ईमान आहे त क़यामत क़ाइमु थियण खां पहिरियां दज्जाल निकिरंदो, उन वटि पाणी हूंदो, बाहि हूंदी, अल्लाह ताला हुनखे इख्तियार ॾींदो, माण्हुनि खे आज़माईंदो, दुनिया जे हर जॻह ते वेंदो, मदीना मुनव्वरा जे आला नक़ीबैहि ॿिन्ही नाकनि ते फ़रिश्ता वेठा हूंदा, उनखे रोकींदा। ऐं दज्जाल जी ॿी माना कहिड़ी आहे? दजल, फ़रेब, दीन जे अंदरि धोखो। त अल्लाह ताला मदीना मुनव्वरा जे अंदरि इल्म, शरई इल्म खे ख़ालिस रखियो आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमाइनि था कादन नास अन यज़रिबून अकबादल इबिल यतलबून अल इल्म। मुता इमाम मालिक जी रिवायत फरमाइनि था हिकिड़ो ज़मानो ईंदो, माण्हू पंहिंजे सवारनि ते सवार थींदा, उठनि ते सवार थींदा, दीनी इल्म हासिल करण जे लाइ निकिरंदा, यतलबून अल इल्म, इल्म हासिल करण जे लाइ, फलन यजिदू आलिमन अअलम मिन आलिम अल मदीना, मदीना मुनव्वरा जे आलिमनि खां वॾा हुननि खे को आलिम कोन मिलंदा। त मुंहिंजा भाइरो, शरई इल्म जो माख़ज़ बि मदीना मुनव्वरा आहे। अॼुकल्ह असां वटि हर माण्हू खे पार्टियूं ठही वयूं आहिनि। कुझु माण्हुनि जो दीन अचे थो कूफे खां जेका शरीयत ठही, जेका फ़िक़ा ठही, जेको मामिलो ठहियो, पूरो उन ते क़ाइम आहिनि। कुझु माण्हू उन्हनि जो हर ईमान, काबो, क़िबलो ईरान लॻो पियो आहे, नजफ़ इराक़ लॻो पियो आहे। उते जिन माण्हुनि जूं क़बरूं आहिनि, अल्लाह जी कसम असांजी उन्हनि सां शदीद मुहबत आहे, ऐं उन्हनि जी मुहबत खां सवाइ असांजो दीन मुकम्मल कोन्हे, ईमान मुकम्मल कोन्हे। जनाब हसन, हुसैन, जनाब अली, सैयदा ज़ैनब, जेके अहल बैत आहिनि, इन सभिनी सां जेको इंसान बुग़्ज़ करे थो, उन सां अल्लाह जो बुग़्ज़ आहे, पैगंबर जो बुग़्ज़ आहे। उन्हनि सां मुहबत करण ईमान आहे, पर मुहबत थींदी आहे अमल सां। ऐं तव्हां तारीख़ूं खणो, किताबूं खणो त जनाब हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु, क़ुरान जा हाफ़िज़ क़ुरान, हिन वक़्तु 40 ते वञण वारा, नजफ़ करबला वञण वारा केतिरा हाफ़िज़ क़ुरान आहिनि, क़ुरान खे त मञी कोन्हा। अल्लाह अकबर। कुतुब हदीस में उन्हनि जी ॾाढ़ियुनि खे पढ़ो, केतिरियूं ॾाढ़ियूं हुयूं उन्हनि जूं वॾियूं, केॾा उन्हनि जा शरई हुलिया हुआ, जंग जी हालत में नमाज़ कोन पिया छॾीनि। अल्लाह अकबर। पर जेके अॼु पंहिंजे पाण खे चवनि था त असां अकेला हिननि जा मुहिब आहियूं, वारिस आहियूं, उते वञूं था, उन्हनि जा अक़ीदा ॾिसो, उन्हनि जा अमल ॾिसो, इहे उहे अज़ीम माण्हू हुआ। जनाब अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जेके चवनि था, अबुल हयाज सिद्दीक़ चवनि था अला अबअसु कमा बअसनी भी रसूलुल्लाह, ए अबुल हयाज, भाई चवे तो, अली चवे तो तोखे अॼु उन ई कम लाइ मोकिलींदुसि जंहिं कम जे लाइ मूंखे फतह मके जे मौक़े ते अल्लाह जे पैगंबर मोकिलियो हो। कम कहिड़ो? अल्लाह अदअ क़ब्रन मुशरिफन इल्ला सवैतुहु वला तमसीलन इल्ला मसस्तहु औ मसस्तहु। त जेकॾहिं का बि क़बर हिकु बालिश खां मथे गुंबद ठहियल हुजे, कुबो ठहियल हुजे, उनखे किराए छॾ, बराबर करे छॾ, तस्वीर लॻल हुजे, तस्वीर खे मिटाए छॾ। इहे उहे माण्हू कम करे विया, ऐं उन जे नाले ते पेट भरण वारा, उन जे पंहिंजे पाण खे मुअतक़िद चवण वारा, अल्लाह अकबर, उन्हनि ई अज़ीम माण्हुनि जी क़बरनि ते मज़ारूं ठाहे वेठा आहिनि, ऐं उन्हनि ई अज़ीम माण्हुनि जूं तस्वीरूं ठाहियो लॻाए वेठा आहिनि, शबीहूं कढनि पिया, ऐं नऊज़ बिल्लाह बाक़ायदा ॾेखारीनि था सैना हुसैन जी, सैना अली जी हिकिड़ी शबीह ॾेखारी पई आहे, मलंग जी वेठो हुजे, वार वॾा पिया आहिनि, ॾाढ़ी कटी पई आहे, सवा मलंग जीअं हुजे, उहो करे ॾेखारीनि था। हालांकि इन्हनि अज़ीम माण्हुनि सां ताल्लुक़ जेकर आहे त इन्नल मुहिब्ब लिमन युहिब्बु मुती। त मूं ॻाल्हि इहा कई पई त हर माण्हू हिन वक़्तु हिन दौर जे अंदरि कंहिंजो दीन मिस्र खां अचे पियो, कंहिंजो दीन तुर्की खां अचे पियो, कंहिंजो ईरान खां अचे पियो, कंहिंजो इंडिया जे शहरनि देवबंद खां बिरेलवी खां अचे पियो, कंहिंजो किथां अचे पियो, नजफ़ खां, इराक़ खां, करबला खां। असांजे दीन जो माख़ज़ मदीना मुनव्वरा हुजणु घुरिजे, मक्का मुकरमा हुजणु घुरिजे, हरमैन हुजणु घुरिजे। मुंहिंजा भाइरो, जेकॾहिं दीन हरमैन जे अंदरि महफ़ूज़ न आहे त पोइ किथे महफ़ूज़ आहे? अल्लाह ताला हर वक़्त जे अंदरि मदीना मुनव्वरा जे अंदरि, मक्का मुकरमा जे अंदरि वॾा वॾा उलमा किराम रखिया आहिनि।
इन वक़्तु मदीना मुनव्वरा जे अंदरि अल्लाह ताला शेख सुलेमान रुहेली, शेख अब्दुल रज़ाक अल बदर ऐं केतिरा उलमा इकराम वेठा आहिनि जेके वक़्त जा वॾा मुहद्दिस आहिनि। त असांखे घुर्जे, असां हिन पड़ोस में वेठा आहियूं, असां पाड़ेसिरी आहियूं, असां हिते जो दीन बि ॾिसूं, जीअं हिते जो पैसो ॾिसूं था न, हिते जो रियाल कमाइण जा तरीक़ा सिखूं था त कहिड़ो तरीक़ो हुजे वधीक रियाल कमायूं, त ईअं असां ॾिसूं त अहिड़ो कहिड़ो तरीक़ो हुजे हिते जो दीन बि ॾिसूं, हिते जे उलमा खां सिखूं त छा था चवनि। उनजे लाइ जेकॾहिं ज़बान सिखणी पवे ज़बान सिखूं, जेकॾहिं बाज़ उलमा खे ॿुधणो पवे त उनखे ॿुधूं, जेकॾहिं वञणो पवे मक्का मुकरमा जे अंदरि मदीना मुनव्वरा जे वञूं तंहिं करे ऐं वञी इन्हनि बरकत वारे जॻहियुनि ते फ़ैर हासिल करियूं, उते इल्मु हासिल करियूं। ऐं हिन वक़्तु जेको इहो रुझान पैदा थियो आहे न रोशोबाज़ी, अदा ईरान पियो वञे, हमरा उमिरि ते बि अचे पियो, वरी ईरान पियो वञे पियो, वरी ज़ारतनि ते वञे पियो, वरी गवर्नमेंट सब्सिडी ईंदी आहे, ख़बर आहे त हाणे मज़ाक खपे, अदा उते लंगर हले पियो, ख़र्चो आहे कोन, मानी फ्री जी आहे, सबीलूं हलनि पियूं, पियो वञा आस्ते आस्ते मानी पियो खा, 40 ॾींहं कटे वरी वापसी। त इहो हिकिड़ो रोशो लॻी वियो आहे। असांखे पंहिंजे क़रीबनि खे, दोस्तनि खे असांखे बैतुल्लाह जी अहमियत ॾियारणु घुरिजे ऐं कोशिशि करणु घुरिजे त जेकॾहिं कंहिं माण्हू में ताक़त आहे, को दोस्त अचे थो, अहबाब अचे थो, असां वञूं मक्का मुकरमा में, मदीना मुनव्वरा में मुलाक़ात करियूं ऐं उन्हनि खे इन तरफ़ तवजो ॾियारियूं त यार हिते आयो आहीं, हाणे दीन ॾिसो वञे, हिते जो, हिते जी शरीयत ॾिस, हिते जो अक़ीदो ॾिस, त इन शइ सां इंशा अल्लाह वधारो थींदो। ऐं मूं जेका शुरू में ॻाल्हि कई हुई त इंसान जो ईमान वधे थो, घटिजे थो, जॾहिं बि ॾिसो त ईमान हाणे थोरो मेरो थिए पियो, परेशानियूं थी वियूं आहिनि, यकीन करो एहराम खणो, डायरेक्ट मक्का मुकरमा हलिया वञो, उमरो करियो, मक़ाम इब्राहिम जे साम्हूं बीहो, 2 रकात नमाज़ पढ़ो, दुआऊं करियो, यकीन करियो जे मोबाइल जो सॉफ्टवेयर अपडेट कंदा आहियूं न, इहो इंसान अपडेट थी वेंदो आहे पूरो। मदीना मुनव्वरा वञो, अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लम जो रोज़ो ॾिसो, सलाम पढ़ो, उते वञी करे रियाज़ुल जन्ना में नमाज़ पढ़ो ऐं उते जा मक़ामात ॾिसो, यकीन करियो असांजे लाइ सभ खां वॾियूं ज़ियारतूं इहे आहिनि ऐं असांजे लाइ हिते जेके वेठा आहियूं, असांजे लाइ ईमान वधाइण जो सभ खां अज़ीम ज़रियो आहे। केॾी वॾी बदनसीबी हूंदी जो असां हिते वेठा हुजूं, विख पंध ते वेठा आहियूं ऐं असां सालनि जा साल गुज़री वञनि, उमिरो न करे सघूं। चलो हज त ठीकु आहे, कंहिं माण्हू जे वस में कोन्हे, पर सालनि जा साल गुज़री वञनि, असां हज न करियूं, उमिरो न करियूं, त इहो यकीन करे वॾी बदबख़्ती आहे। हालांकि असां ॻाल्हि डिघी थी वेंदी हली, ऐं उमिरि जो कमु करियां पियो, साल खनि खां ॾिसां पियो आऊं, असांजा अगरि थरपार कर इस्लाम कोट में हिकिड़ी माई वीचारी आई हिकिड़े ग्रुप सां गॾु, हिते आई उमिरो करणु, 2,10,000 हुननि ना, हिते बसि ॻाल्हि हली अथव कीअं माना उमिरो तव्हां थियो, तयारी कीअं थी। हुन माई चई बा मूं वटि हिकिड़ी उठड़ी हुई ॾाची, यदि उहा मूं ॿकरियूं पहिरियां पालियूं, ॿकरियूं पाले खपायूं, पोइ हुन मां ॾाची वरिती, उठड़ी वरिती, उहा थी माना हुन 5-6 साल जी हिकिड़ी महिनत ॿुधाई हुन, चई उहा मूं खपाई, उन खां पोइ पैसा पूरा कोन थिया, वरी मूं 10,000 अलाए 20,000 कंहिंखां उधारे करे खणी आया, यानी कुल हुनजी जेका पूंजी हुई, मिल्कियत हुई, उहा लुटाए करे हरम जी ज़ियारत करण आई आहे। ऐं असां हिते बैतुल्लाह जे जिवार में वेठा आहियूं मुंहिंजा भाइरो, असांखे ॿिया बि जेके ज़रिया आहिनि, जीअं मजलिसूं आहिनि, नेक माण्हुनि जी सोबत आहे, सोशल मीडिया ते बयानात अचनि था, ॿियूं कई शयूं आहिनि जेके माण्हू बयानु करे सघे थो, उन्हनि ते बि कोशिशि करणु घुरिजे, पर गॾोगॾु असांखे इन शइ ते तवजो ॾियणु घुरिजे त जीअं अल्लाह ताला असांजे ईमान खे महफ़ूज़ रखे, असांजो दीन महफ़ूज़ रहे। ऐं जॾहिं बि सोशल मीडिया ते फितना अचनि था, ईअं हवाऊं लॻनि थियूं गरम गरम, माना जेके फितननि जूं, तंहिंजी लपेट में इंसानु अचे थो, कॾहिं माल जे फितने में, कॾहिं शहवात जे फितने में, कॾहिं क़ौम परस्ती जे फितने में, कॾहिं कई अहिड़ा फितना आहिनि जेके इंसान खे मां जे लहरूं खणी वेंदियूं आहिनि, इंसान खे समंड जूं ईअं खणी वेंदा आहिनि। सना हुज़ैफ़ा बिन यमान जी मशहूर रिवायत आहे न, अल्लाह जे पैगंबर फरमायो त फितना ईंदा राति जे अंधेरे वांगुरु ईंदा, तमूजु कमोजिल बहर, ईअं उहे फितना माण्हुनि खे खणी वेंदा जीअं समंड जूं छोलियूं हलंदियूं आहिनि ऐं उहे छोलियूं लहरूं कंहिं माण्हू खे खणी वेंदियूं आहिनि, ईअं फितना खणी वेंदा। युस्बिहु रजुलु मुअमिनन व यमसी काफ़िरा, सुबुह जो ईमान जी हालत में हूंदो, शाम जो काफ़िर थी वेंदो हलियो। त इन शइ खां बचाइण जे लाइ मुंहिंजा भाइरो, असां हिते अल्हम्दुलिल्लाह वेठा आहियूं, अज़ीम हथियार असां वटि आहे बैतुल्लाह, इन ते वञूं, तस्वीरूं शेयर करियूं, उते जे उलमा खे ॿुधूं, दीन हासिल करियूं हुते ऐं ख़ूब फ़ाइदो हासिल करियूं। ख़बर न आहे केतिरा ॾींहं असां अञा वधीक अञा हिते रहूं, कई माण्हू वीचारा आहिनि हिते रही विया 5 साल 8 साल 10 साल कुझु कोन करे सघिया, हाणे वेठा आहिनि पोयां, हिते रही विया पर नमाज़ी बि कोन थी विया हलिया। त इन शइ खे असांखे न करणु घुरिजे। अल्लाह ताला मूंखे ऐं तव्हांखे अमल तौफ़ीक़ अता फ़रमाए, हरमैन जी मोहबत नसीब फ़रमाए ऐं असांखे ज़ियारतूं जेके मोहबतूं आहिनि इहे सभु असांजे हरमैन सां वाबस्ता हुजनि। अक़ूलु क़ौली हाज़ा वस्तग़फ़िरुल्लाह ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।